नाज़रीन इन वक्त असी गढ़ी खैरो जे शाह बिटाई क्रिकेट ग्राउंड ते मौजूद आहियूं जिते अॼु शाह लतीफ़ क्रिकेट क्लब ऐं खंड 11 जे तरफ़ां दरमियान जेको आहे फाइनल मैच थी गुज़रियो जंहिंमें खंड 11 जेको आहे तमामु ज़बरदस्त मुक़ाबलेबाज़ ही मैच फाइनल जेको आहे पंहिंजे नाले करे वरितो आहे। हिते जेको आहे विनर टीम जा कैप्टन रांदीगर ऐं ऑर्गेनाइज़र जेके मौजूद आहिनि असीं उन्हनि खां पुछंदासीं त हू इन कीअं था ॾिसनि। पहिरियों ई त मां खंड 11 जे तमामु प्लेयर्स खे मुबारकबाद ॾींदुमि। तमामु बहितरीनु असांजी बॉलिंग रही इन जे करे ऐं तमामु सुठी बैटिंग बि रही जमील अहमद वारनि जी। तमामु सुठी बॉलिंग असांजे कारी ख़ालिद अहमद ऐं रोशन तमामु बहितरीनु बैटिंग कई ऐं सभिनी तरफ़ां सॼी टीम जे तरफ़ां परफॉर्मेंस तमामु बहितरीनु रही। इन जे लाइ असां इंशाल्लाह खटियोसीं फाइनल। मीडिया चैनल जा ऐं पंहिंजे ऑर्गेनाइज़र जेको साईं इब्राहिम शाह जे हिन सख़्ती जे दौर में महांगाई जे दौर में एतिरो टाइम कढे करे क्रिकेट सां पंहिंजो मोहबत लॻाओ हिन टाइम ताईं पंहिंजी नफ़्सानोसी खे छॾे क्रिकेट खे टाइम ॾिनो। बहितरीनु गेम अथई, तव्हां बि ॾिठो, तव्हां बि मौजूदु हुयो। खंड 11 जी तमामु बहितरीनु महिनत रही जंहिं पंहिंजो अॼु फाइनल पंहिंजे नाले ते कयो। असां उन्हनि खे लख मुबारक ॾियूं था ऐं तव्हांजा बि थोराईंदा आहियूं, असां ऑर्गेनाइज़र कमेटी जा बि थोराईंदा आहियूं। जेकबाबाद शहदाद कोट ऐं इस्तामो जेके पस्कराई जा शहर आहिनि उन्हनि जी बनस्बत ग्राउंड असांजा बहितर आहिनि ऐं क्रिकेट स्टेडियम जो बि कमु आख़िरी मराहिल में आहे। इंशाल्लाह कुझु ॾींहंनि में उहो शुरू थींदो, लेकिन पोइ बि गवर्नमेंट जे तरफ़ां मज़ीद असां उन्हनि जे ताउन जा मुंतज़िर आहियूं ऐं असीं ताउन जी उन्हनि खां उमेदु रखूं पिया। छो जो तव्हां पाण फाइनल में ॾिठो त केॾो वॾो क्राउड हुयो ऐं नौजवान नसल रांदियुनि जे तरफ़ राग़िब हूंदी त यकीनन हू जेके ॿियनि मनशियात या जेके समाजी बुराइनि आहिनि उन्हनि खां काफ़ी हद ताईं परे रही सघनि था। ऐं इन टूर्नामेंट कराइण जो मक़सदु बि इहो हो त जीअं ग्राउंड आबाद थियनि ऐं नौजवान नसल ग़लति एक्टिविटीज़ खां दूर रहनि। नाज़रीन तव्हां ग्राउंड ते मौजूदु रांदीगरनि ऐं इंतिज़ामिया कमेटी ऐं शाइक़ीन जा व्यूज़ ॿुधा। हिते टूर्नामेंट कराए जेको आहे त रांदीगरनि खे मौक़ो फ़राहम कयो वियो त पंहिंजे टैलेंट खे जेको आहे ज़ाहिर कनि ऐं गढ़ी खेरे में जेको आहे त तमामु बहितरीनु टैलेंट मौजूदु आहे ऐं उन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो त रांदीगरनि जी भलाई जे लाइ ऐं उन्हनि जे टैलेंट खे जेको आहे उजागर करण जे लाइ उन्हनि खे वसीला फ़राहम कया वञनि त जीअं जेको आहे हू बहितर पंहिंजी जेको आहे परफॉर्मेंस आहे मुल्की लेवल ते इंटरनेशनल लेवल ते जेको आहे करे सघनि। कैमरामैन बशीर अहमद सां गॾु सागर भट्टी, टाइम न्यूज़, गढ़ी खैरो।